अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? अल्लाह पाक उमेद आहे हमेशा ख़ुशि हूंदो। ड्रामा सोप सीरियल ज़र ज़िंदगीअ जे अॼु जे अचण वारे एपिसोड में छा थियण वारो आहे ऐं छा थींदो, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं इन बारे में। अगरि असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो ऐं घंटीअ खे ऑल नोटिफिकेशन कयो, जीअं असांजी हर अचण वारी वीडियो तव्हां ॿाहिरनि ताईं पहुची सघे। जी हा दोस्तों, कयूं था शुरूआत ड्रामा सोप सीरियल ज़र ज़िंदगीअ जे बारे में। ड्रामा सोप सीरियल ज़र ज़िंदगी ऐं ओठो कमाल खान जे कुझु माण्हुनि खे ज़ख़्मी कंदो, मारींदो ऐं फिल्म सॼो रबन जे गिचीअ में विझंदो। पर कमाल खान हाणे कुझु बि न करे सघंदो, छो त गफ़ार खान जा जेकी माइट आहिनि साला, उहे हुनखे को बि क़दम खणण न ॾींदा, हुनजे हर ॻाल्हि में ज़रूरु अड़ाईंदा। ऐं गफ़ार खान बि अचण वारो आहे, उहो बि ईंदो ऐं कमाल खान ते नाराज़ थींदो ऐं कमाल खान खे सख़्तु सज़ा मिलंदी, या त कमाल खान खे रबन या मीरा मारींदा। या दोस्तों, ओठो हिकु वॾो चालाक माण्हू आहे, पर ओठो बि चालनि में पंहिंजनि में पाण ई फासी वेंदो, छो त वारस हुनजे गॾु आहे। हाणे हिकु तरफ़ वारस ऐं रबन थींदा, ॿिए तरफ़ कमाल खान ऐं ओठो थींदा, पर हाणे वारस ऐं रबन कमाल खान ऐं ओठे खे कॾहिं बि वारो न ॾींदा। हिन ड्रामे में घणो मज़ो थी चुको आहे, ॿीहर त दोस्तों ॾिसंदा रहो ड्रामा सीरियल ज़र ज़िंदगी। अगरि असांजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त सब्सक्राइब ज़रूरु कयो। अस्सलाम वालेकुम।